अगर काॾे सफ़र करण जी ज़रूरत पई तो सफ़र जा अख़राजात सभु जेके पूरा थींदा आहिनि उन्हनि में मदद माल जी हूंदी आहे। ज़ाहिरी तरह दुनिया के हिसाब से यानी माल भी दुनिया वाली ज़िंदगी में एक दोस्त आहे जिनके हदीस पाक में दोस्त करार ॾिनो वियो आहे। ऐं ॿियो दोस्त रिश्तेदार, औलाद, घरवारी, ऐं मामलाती दोस्त, हुब्बी दोस्त, ॿियो क़िस्म दोस्तन जो इहो आहे। मसलन हिकु माण्हू बीमार थी पियो, उन जी ख़िदमत जे वास्ते ॿियो को दोस्त आहे, उनकी ख़िदमत कंदो, घरवारी आहे, औलाद आहे, उनके कंहिं तबीब कंहिं डॉक्टर ताईं पहुचाईंदा, लटे कपड़े मटाइण की ज़रूरत पई कंदा, धूल धुलाई सफ़ाई की ज़रूरत पई कंदा। कुछ दोस्त उन्हनि सां मुलाक़ात करण भी ईंदा, तबीयत मिजाज पुरसी कंदा। इन्हनि खे भी हदीस पाक में एक दोस्त करार ॾिनो वियो आहे। कुछ के ज़रिए से जिस्म की खिदमत थे थी, कुछ के ज़रिए से जिस्म के राहत पहुँचे थी। वह राहत वह खिदमत पैसे से नथी थी सके, या इन्हनि दोस्तन से थी सके थी। तो हदीस पाक में ॿियो दोस्त अज़ीज़ो अकारीब रिश्तेदार औलाद के करार ॾिनो वियो आहे। ऐं टियों दोस्त तव्हां ऐं असांजा नेक आमाल आहिनि। अल्लाह अल्लाह करणा, 5 वक़्त निमाज पढ़ना, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दी शरीयत मुतहरात अमल करना, दीन जी मदद करना। तो ये दुनिया में जेके भी नेकियूं आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमे खां वठी वींदे आखिर तक जेके भी नेकियूं आहिनि, इन्हनि के भी हदीस पाक में दोस्त करार ॾिनो वियो आहे। नेक अमल जंहिंजे ज़रिए से दुनिया में भी अल्लाह इज़्ज़तूं अता फरमाईंदो आहे, राहत ऐं चैन ऐं सुकून अता फरमाईंदो आहे, बरकत अता फरमाईंदो आहे, नूर अता फरमाईंदो आहे, पंहिंजे फज़ुल जो मुस्तहिक बणाईंदो आहे, ऐं आखिरत में भी उन्हनि जो फल आहे। तो ये 3 दोस्त मारस पे कयूं हिन ज़िंदगी जे इख्तिताम ते। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, ही जहान छॾणो आहे। अगर इहो असांजे ज़हन में ख़्याल वेहिजी वञे त ही जहान छॾणो आहे, त ऐं शिशरत ई ख़त्म थी वञनि। पर ये ख़्याल निकिरण जे करे तमाम घणी गफ़लत वजूद में काहे पई आहे। बहरहाल अर्ज़ करण जो मक़सद ही त हिकु दोस्त असांजो जंहिं साह निकिरे थो, न वक़्त असां खां रुख़सत थिए थो, ऐं असांजो माल, जंहिंजे ख़ातिर दुनिया में इंसान वक्तन फ़वक्तन कूड़ ॻाल्हाए पंहिंजी इज़्ज़त ऐं वक़ार विञाईंदो आहे, अल्लाह उनजे रसूल खे नाराज़ कंदो आहे, हराम में गॾु करण जी लालच में हराम में मुब्तला थींदो आहे, वग़ैरह वग़ैरह। पर इहो माल तिजारत फरमाइनि था, जंहिंसां तव्हां मुहब्बत कई, उनखे तव्हांजे मरण ते ज़रे बराबर भी अफ़सोस न थींदो। इहो अहिड़ो तव्हांजो दोस्त आहे। अना इन जे मदे मुक़ाबिल ॿियो दोस्त तव्हांजी दुनिया जो अज़ीज़ो अकारीब रिश्तेदार,
जंहिंखे माल जी हिर्स लालच में तव्हां सां इख़्तिलाफ़नि जो शिकार थी वेंदा आहियूं, पर उहे अज़ीज़ व अकारिब रिश्तेदार फरमाइनि था उहे एतिरो साथ ॾींदा जो तव्हांजे विसाल ते कम अज़ कम अफ़सोस उन्हनि खे थींदो। अगरि वाक़ई तव्हांजा उहे दोस्त हूंदा, उन्हनि खे तव्हांजे विसाल जो ग़म थींदो, उन्हनि खे तव्हांजे विसाल जो अफ़सोस थींदो। कुझु उन्हनि में तव्हांजे दफ़न कफ़न जो इंतज़ाम में लॻी वेंदा, कुझु उन्हनि में तव्हांजे जनाज़े खे कंधे ॾियण जे इंतज़ार में हूंदा, कुझु उन्हनि मां तव्हांजे जनाज़े सां ताज़ीमन क़ब्रिस्तान ताईं रले हलण जे इंतज़ाम में हूंदा, कुझु उन्हनि मां तव्हांजे क़ब्र खे खोटण वारे कम में मशगूल हूंदा, कुझु उन्हनि मां तव्हांखे क़ब्र में इज़्ज़त व एहतराम सां बंदि करे लाहे ऐं मिट्टी विझण में मशगूल हूंदा। इन जे करे जो तव्हां सां अफ़सोस में इहे ॿियो दोस्त शामिल आहे, उहो अज़ीज़ व अकारिब रिश्तेदार। हदीस पाक में जे तो इहो ॿियो दोस्त आहे तव्हांजो। हिकु तिजारत माल पहिरियों दोस्त, ॿियो दोस्त तव्हांजा अज़ीज़ व अकारिब रिश्तेदार। टियों दोस्त तव्हांजो फरमाइनि था नेक आमाल आहिनि जेके तव्हां दुनिया में कया, अल्लाह उनजे रसूल जी अताअत कई, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत ते अमल कयो, हुस्न अख़लाक़ सां पेश आयो, हलाल रिज़्क़ जी मेहनत कोशिश कंदा रहियो, नमाज अल्लाह जा अहकाम पूरा जो पूरा अदा कंदा रहियो। ये भी तव्हांजो दोस्त आहे, जंहिं दोस्त खे तूं असां दुनिया में दरगुज़र कंदा आहियूं, इन दोस्त खे तूं असां हक़ारत जी नज़र सां ॾिसंदा आहियूं। केतिराई ज़िंदगी में भेरा इन दोस्त खे, नेक आमाल वारे दोस्त खे, हुननि दोस्तनि जी ख़ातिर शिकस्त ॾेई छॾींदा आहियूं। दुनिया जे अज़ीज़ व अकारिब जे ख़ातिर या तिजारत माल जे कमाइण जे चक्कर वारे हिर्स व हवस में अची नेक आमाल जिन में सभ खां सरदार अमल फ़राइज़ आहिनि, जेके अल्लाह फ़र्ज़ कया आहिनि, उन्हनि में निमाज़ खां वठी वेंदे ज़कात ताईं, हज ताईं, फरमाइनि था इहो अहिड़ो तुंहिंजो दोस्त आहे जो जॾहिं तूं रुख़सत थींदे ऐं तुंहिंजो मुश्किल सफ़र शुरू थींदो, जंहिं सफ़र में तुंहिंजा हू गहरा दोस्त जंहिंजे ख़ातिर तो दुनिया में ग़फ़लतूं कयूं, इहे सभु तुंहिंजो साथ छॾे वेंदा, पर नेक आमाल अहिड़ो दोस्त आहे जेको तोसां क़ब्र में भी कट्ठे हलंदो, हश्र में भी तोसां गॾु हूंदो। उहे आहे नेक आमाल। रिवायत में अचे थो जॾहिं हिकु शख़्स क़ब्र में पहुचे थो ऐं सवाल करण वारा फ़रिश्ता मुनकर ऐं नकीर हैबतनाक उन्हनि जी सूरत, जॾहिं उहे सवाल करण अचनि था, जो बुज़ुर्गान दीन रोई रोई ज़ारो क़तार अल्लाह जो हुज़ूर में क़ब्र जे सवाल व जवाब, क़ब्र जी सख़्ती खां पनाह घुरंदा हुआ। त दोस्त रिवायत में अचे थो जॾहिं उहे फ़रिश्ता उन क़ब्र वारे ॾे अचनि था जेको दुनिया में नेक आमाल वारे दोस्त जी दामन खे न छॾींदो हुयो, हिकु पासे खां अचनि था त नमाज़ सुहिणी सूरत में बीठी आहे, ॿिए पासे खां अचनि था रोज़ा सुहिणी सूरत में बीठा आहिनि, टे पासे ॾांहुं अचनि था हज ज़कात उमरा सुहिणी सूरत में बीठा आहिनि, चौथे तरफ़ खां अचनि था त नवाफ़िल जेके अल्लाह जी मोहब्बत में सदक़ात ख़ैर ख़ैरात वग़ैरह कयूं अथई, उहे सुहिणी सूरत में बीठा आहिनि। इहे उनजे क़रीब नथा अचणु ॾियनि। इहे अहिड़ा वफ़ादार बहितरीन दोस्त आहिनि। त दोस्त मार्ज़ पे कयुमि त इहे हदीस पाक में अचे थो टे दोस्त इंसान जी ज़िंदगी में, माल तिजारत, अज़ीज़ व अकारिब रिश्तेदार ऐं नेक आमाल। पर नेक आमाल जी कैटेगरी इहा है जो इहो अहिड़ो वफ़ादार दोस्त आहे जॾहिं तव्हां ऐं असांजो मुश्किल सफ़र यानी मौत अची वियो, आख़िरत वारी ज़िंदगी जो सफ़र शुरू थींदो, उन सफ़र में इहे ई दोस्त जेके तोखे उन ॾींहुं ख़बर पवंदी त काश दुनिया में इन्हनि दोस्तनि सां वफ़ाऊं कया हा। उहे आहिनि अल्लाह उनजे रसूल जी अता जी सूरत में नेक आमाल।
तो कुरान मजीद जी हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व ताला उन्हनि नेक आमालन मां हिकु ख़ूबसूरत अमल जो पतो, एड्रेस, ॾस ऐं फज़ीलत अता फरमाई आहे, दावत अता फरमाई आहे। अल्लाह पाक फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, तव्हां चयो अल्लाह हिकु आहे, उन जे मट मिसल सानी कोई बि न आहे, उहे ख़ालिक यकता वहदहू ला शरीक आहे। ऐं तव्हां ईमान आंदो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो रसूल आहे, तव्हां ईमान वारा बणिजी वियो। पूरी काइनात में तव्हां सां शादी थींदी आहे या कोई बि अहिड़ो प्रोग्राम थींदो आहे त दावत कंहिंखे ॾींदा आहियूं? जॾहिं घर खां निकिरंदा आहियूं रोड ताईं पहुचण ताईं सलाम अलाए केतिरनि माण्हुनि खे कंदा आहियूं, पंहिंजो आयो परायो आयो, सलाम दुआ सलाम त अलाए केतिरनि सां करे वेंदा आहियूं। घर खां निकिरंदे ऑफिस ताईं, तिजारत ताईं सलाम केतिरनि सां हूंदो आहे। पर जॾहिं तव्हांजी प्रोग्राम ख़ासि दावत जो इहतमाम थींदो आहे त कार्ड कंहिंखे ॾींदा आहियो? उन्हनि खे जंहिंसां तव्हांजे दिलि जा ताल्लुक़ हुजनि, जंहिंसां तव्हांजी रिश्तेदारी हुजे, मोहब्बत वारो नातो हुजे, उनखे कार्ड ॾींदा आहियो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक जी त पूरी मख़लूक आहे, हिंदू वाणिया काफ़र सिख बुद्ध सभु अल्लाह जी मख़लूक में आहिनि, पर दोस्त अल्लाह ताला हिन नेक अमल जो जेको दावत वारो कार्ड अता फरमायो आहे, रब करीम सराहतन फरमायो आहे ए ईमान वारो, यानी बेशक पूरी कायनात अल्लाह जी मख़लूक आहे, पर अल्लाह जो जेको ताल्लुक़ ऐं ख़ुदा जी मोहब्बत वारो रिश्तो उन्हनि सां आहे जंहिं दिलो जान सां चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, हल अदुल्लुकुम अला तिजारतिन, छा मां तव्हांखे अहिड़ी तिजारत, अहिड़े वापार जो न ॿुधायां? अहिड़ी तिजारत, अहिड़े वापार, तिजारत तिजारत अला तिजारतिन, अहिड़ी तिजारत, अहिड़े वापार जो। दुनिया जूं बि तिजारतूं हूंदियूं आहिनि न, वापार हूंदा आहिनि, पर अल्लाह पाक इन अमल खे बि तिजारत करार ॾिनो आहे क़ुरान मजीद में। अहिड़ी तिजारत, अहिड़े वापार जो ॾस न ॾियां, न ॿुधायां, तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम, जेका तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए। मां अर्ज़ पे कयूं पहिरियों गुफ़्तगू में त हिकु मुश्किल ज़िंदगी जी शुरूआत थियण वारी आहे तव्हां असांजी, उहा ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी। हदीस पाक में चए थो हिकिड़नि जे लाइ क़बर जहन्नम जे गढ़नि मां हिकु गढ़ो, हिकिड़नि जी क़बर जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़। हिकु अहिड़ो वक़्तु अचण वारो आहे तव्हां असांजे मथां जेको मौत खां बाद में शुरू थींदो, या त हिकिड़नि जे वास्ते दर्दनाक अज़ाब, हिकिड़नि जे वास्ते राहत ऐं चैन। पर अल्लाह पाक फरमाए ए ईमान वारो, छा मां तव्हांखे अहिड़ी तिजारत न ॿुधायां जेका तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए? यानी मौत खां बाद में जेका ज़िंदगी शुरू थींदी, ग़लतियुनि ऐं गुनाहनि ऐं नाफ़रमानियुनि जे करे दर्दनाक अज़ाब थींदो, उन दर्दनाक अज़ाब खां उन वक़्तु तव्हांखे बचाए, अहिड़ी तिजारत न ॿुधायां? तुमिनून बिल्लाहि व रसूलिही, ईमान आणियो अल्लाह जे रसूल ते। इहो इन जे लाइ आहे जो ही अहिड़ो अमल आहे जंहिंजो ॾस आहे क़ुरान मजीद में, जेको हर माण्हू करे सघे थो, आसान आहे। पर अल्लाह पाक पहिरियों ई फरमायो त इन जो शर्त इहो आहे जो तव्हां सभ खां पहिरीं मोमिन मुसलमान हुजो, न कि तव्हांजे नज़र में कोई हिंदू कोई सिख अगरि इहो अमल करे त तव्हां सम्झो त शायदि आयत करीमा में हुकुम आहे दर्दनाक अज़ाब खां इहो बि बची वियो। न, तुमिनून बिल्लाहि व रसूलिही, सभ खां पहिरीं तव्हां अल्लाह जे रसूल जा थियो। व तुजाहिदून फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रसूल खे राज़ी करण वारी राह में कोशिश कंदा रहो, जिहाद कंदा रहो, ताकि अल्लाह राज़ी थिए, उनजो रसूल राज़ी थिए। इहा सोच, इहो फ़िक्र तव्हांजे ज़हन में हुजे, ताकि ईअं न त हिकु चवे ऐं कलमो पढ़ियो आहे बाक़ी फ़राइज़नि खां इनकार कयां, निमाज़ मूं ते सिर्फ़ु जुमे जी आहे, माअज़ल्लाह अस्तग़फिरुल्लाह, बस मां भी इहो अमल कयां दर्दनाक अज़ाब खां बची वेंदुसि। न, व तुजाहिदून फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रसूल खे राज़ी करण वारी राह में कोशिश कयो, जिहाद कयो, कोशिश कयो। उहा कोशिश तव्हांजी फजर खां वठी वेंदी इशा तक,
सब नमाज़ूं अल्लाह जी अतात फर्मा बरदारी वारा सब अमाल जागण खां वठी सुम्हण ताईं पूरा कयो। इन सां गॾोगॾु बिअमवालिकुम व अनफुसिकुम, उन कोशिश में अल्लाह जे रसूल के राज़ी करण वारी कोशिश में तव्हां पंहिंजी जान ऐं पंहिंजी माल खे वक़ुफ़ कयो। अगर अल्लाह जे रसूल के राज़ी करण जे लाइ तव्हांजी जान खे अगर जिहाद जी ज़रूरत पवे त हथ में तलवार खणी मैदान ते अचो, तव्हांखे इहो अमल दर्दनाक अज़ाब खां बचाईंदो। इस्लाम जी बुलंदी जे ख़ातिर जिहाद करणो पवे कयो, इस्लाम जे ख़ातिर निकिरणो पवे निकिरो, शरीयत ते अमल कयो, दीन ते अमल कयो। इन राह में अगर दीन के बुलंद करण ख़ातिर तव्हांखे तव्हांजी जेका दुनिया में कमायल माल तिजारत आहे उहा ख़र्च करणी पवे, अल्लाह पाक फरमायो या अल्लाह जी राह में ख़र्च कयो, पंहिंजे माल खे अल्लाह जी राह में ख़र्च कयो। ज़ालिकुम ख़ैरुल लकुम, इहो सभ खां बहितर आहे जो तव्हां अल्लाह जी राह में माल खे ख़र्च कयो। इहो उन दुनिया जी तिजारत खां कई गुना बहितर आहे। इन कुंतुम तालमून, जेकॾहिं तव्हां ॼाणो। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व युदखिलुकुम, अल्लाह इन जे बदिले में तव्हांखे माफ़ कंदो, तव्हांखे बख़्शींदो ऐं तव्हांखे दाख़िल कंदो जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, उन जन्नत में जंहिंजे हेठां अल्लाह नहरूं जारी करे छॾियूं। ऐं व मसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन, ऐं अल्लाह तव्हांखे ख़ुशगवार महल अता कंदो, जन्नती महल जंहिंजो गारो मुश्क आहे, जंहिंजूं सिरूं सोन आहिनि, जंहिंजा बर्तन चांदी ऐं सोन जा, जंहिं जन्नत जे महलनि में जेके अल्लाह तव्हांखे नौकर अता कंदो, उन्हनि जी ख़ूबसूरती जो इहो आलम हूंदो जो तव्हांखे शराबे तहूर जा अगरि प्याला भरण जे लाइ वेंदा ऐं कतार में उहे बीहंदा त दूर खां तव्हांखे ईअं नज़र ईंदा ॼण मोती चमकी रहिया आहिनि। अहिड़ी जन्नत में अल्लाह तव्हांखे दाख़िल कंदो अगरि तव्हां अल्लाह जी राह में माल खे ख़र्च कयो। ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा ई वॾी कामयाबी आहे। त दोस्त, हिन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला जेको अमल दसियो आहे उहो इहो त दुनिया में इंसान ॿिनि शयुनि सां ज़्यादा मुहबत कंदो आहे, हिकु पंहिंजी जान, ॿियो पंहिंजी माल ऐं जान सां ज़्यादा मुहबत कंदो आहे। पर अल्लाह पाक फरमायो बंदा, दुनिया में इन ॿिनि शयुनि जी तोखे मुहबत आहे, पर मुंहिंजे दीन में अगरि इन ॿिन्ही शयुनि खे तो क़ुर्बान कयो त ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा तुंहिंजी वॾी कामयाबी आहे। इहा तुंहिंजी अहिड़ी तिजारत आहे जंहिं तिजारत जे ज़रिए सां अल्लाह तोखे आख़िरत में दर्दनाक अज़ाब खां बचाईंदो। अल्लाह जो हज़ूर में दुआ है त अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।